वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदा हलूं त कराची में मुबैना पुलिस मुक़ाबले में मार्चवेल शहरी जे भाउ जो बयान साम्हूं अची वियो आहे। असां खां फौरन फुर कई त 15 ते फोन करे पुलिस खे इतला ॾिनो। भाउ जो चवणु आहे त पुलिस ईंदे ई फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं सबबि भाउ मारिजी वियो ऐं भाणे जो ज़ख्मी थियो आहे। अहम खबर है नाज़रीन, असां शेयर पिया कयूं कराची में त कराची में मुबैना पुलिस मुक़ाबले में मार्चवेल शहरी जे भाउ जो बयान साम्हूं अची वियो आहे। फोती जे भाउ जो चवणु आहे त असां खां फौरन फुर कई त 15 ते फोन करे पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस ईंदे ई फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं सबबि भाउ मारिजी वियो ऐं भाणे जो ज़ख्मी थियो आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गाज़ी झंडीर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी गाज़ी, इन हवाले सां वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी गाज़ी वाक़े बाबत वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, कराची में ही मशकूक मुक़ाबलो आहे जेको जंहिंजे हवाले सां जेके विक्टिम आहिनि मुक़ाबले में ज़ख्मी ॿ शहरी आहिनि उन्हनि मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त ही जेको मुक़ाबलो पुलिस मेहरान टाउन वारे इलाइक़े कोरंगी में राति देर सां करार ॾिनो आहे। उन मुक़ाबले में मुबैना तौर ते जंहिं शख़्स खे पुलिस फोरू ॼाणाए गोलियूं हयूं आहिनि उहो फोरू न आहे, पर दरअसल उहो फुरजंदड़ विक्टिम आहे। उन खां फुर थी रही हुई। कोरंगी जे मेहरान टाउन वारे इलाइक़े मां ही दिहाड़ी जे बुनियादनि ते मज़दूरी कंदड़ 3 शहरी हुआ, जिन खां कोरंगी जे मेहरान टाउन वारे इलाइक़े मां हथियारबंदनि फुर थिए कई त उन्हनि 15 ते इतला कयो। ज़ख्मियुनि जो चवणु आहे त 15 ते इतला करण खां पोइ 10 मिंटनि खां पोइ वाक़े वारे हंध ते पुलिस पहुती। जीअं पहुती त हथियारबंद फरार थी चुका हुआ। पुलिस अंधाधुंध फायरिंग कई उते मौजूद उन्हनि माण्हुनि ते जिन खां पहिरियां फुर थी चुकी हुई। नतीजे में हिकिड़ो शहरी मारिजी चुको हो, जॾहिं 2 ज़ख्मी थिया हुआ। ॿिन्ही ज़ख्मियुनि इहो इंकशाफ कयो आहे त मारिजी वियल जेको शख़्स आहे जंहिंखे पुलिस फोरू करार ॾे पई उहो फोरू न, पर असल में बेगुनाह शहरी हो जंहिंखां फुर थी हुई। वाक़े जी रिपोर्ट साम्हूं अचण खां पोइ, ज़ख्मियुनि जा बयान साम्हूं अचण खां पोइ पुलिस मुक़ाबले में हिसो वठंदड़ 6 अहलकारनि खे हिरासत में वरितो आहे ऐं इन समूरे मामले जी इन्वेस्टिगेशन कई पई वञे। सीनियर पुलिस अमलदारनि जे तरफ़ां ही गुज़िरियल राति देर सां कोरंगी जे मेहरान टाउन वारे इलाइक़े में वाक़ियो पेश आयो आहे, जिते पुलिस हिकु शख़्स खे फोरू करार ॾेई गोलियूं हणी मारे छॾियो हो ऐं अखियुनि ॾिठा शायदि जेके ज़ख्मी आहिनि उन्हनि जो चवणु आहे त साणनि गॾु साथी मज़दूर खे गोलियूं हणी मारण खां पोइ पुलिस लाश जी भरिसां हथियार रखी हुनजो फोटो कढियो हो। इन समूरे मामले जी पुलिस जांच करे पई। हींअर ताईं जा जेके अपडेट्स आहिनि उहे इहे आहिनि त पुलिस मुक़ाबले में हिसो वठंदड़ 6 अहलकारनि खे हिरासत में वरितो आहे जेके 15 सां ताल्लुक़ रखनि था ऐं अञा समूरे मामले जी छंड-छाण कई वञे पई। ठीक है गाज़ी, वॾी महिरबानी अवां जी वाक़े बाबति अपडेट करण लाइ।